अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद कयां थो सभई दोस्त ठीक ठाक ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां उम्मीद अली शेख उर्फ़ कमाल खान जे बारे में। सभिनी खां पहिरियां तव्हां स्क्रीन ते ध्यानु ॾियो जीअं कमाल खान जो नंबर तव्हां वटि अची सघे ऐं स्क्रीन ते हिकु हिकु थी नोट लिखंदो वञे नंबर ऐं नंबर ध्यान सां लिखियो ऐं हिन जो व्हाट्सअप असली नंबर अथव। ऐं हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसियो जो जीअं तव्हांखे सॼी नंबर हिन वीडियो में मिली सघे। ऐं उम्मीद अली शेख उर्फ़ कमाल खान कीअं मशहूरु थियो, हू ज़हर ज़िंदगी ड्रामे में मशहूरु थी चुको ऐं उन जा चाहींदड़ बि हाणे घणा थी चुका। उम्मीद अली शेख उर्फ़ कमाल खान ज़हर ज़िंदगी में सुठी चाहत कमाई। तो तव्हांखे स्क्रीन खे छॾिजो न, स्क्रीन ते ध्यानु ॾियो जीअं तव्हांखे पूरो नंबर कमाल खान जो मिली वञे। ऐं हिन नंबर ते व्हाट्सअप बि तव्हां करे सघो था ऐं आइडियो कॉल बि तव्हां करे सघो था ऐं कमाल खान सां राब्तो बि करे सघो था। ऐं उन सां ई ॻाल्हायो, उन खे प्यार ॾियो, मोहबत ॾियो जीअं तव्हांखे बि हू प्यार ऐं मोहबत ॾींदो। ऐं उन खां ईअं पुछंदो त हाणे कहिड़ो ड्रामो अचण वारो आहे, तव्हांखे सॼी हक़ीक़त कमाल खान ॿुधाईंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कजो।